अदा अचियो शिकार हल त हलऊं। अच्छा तव्हां ॾिसो था हिनखे हल। ॾाढे इज़त सां गाॾी असांजे हवाले कर। हाँ मरी तो सघां थो पर गाॾी न ॾींदो। दानिश ये गाड़ी तो मुझी शॉर्ट जी आ। तुझी शॉर्ट का थी आ? मूंखे कहिड़ी ख़बर तुंहिंजो सौट काॾे वियो। दानिश अगर मुझो शॉर्ट मांखे न मिलियो तो उनजो जिम्मेवार तू हूंदे। लॻे थो हिनजो दिमाग़ ख़राब थी वियो आहे। गाॾी बीहारे कंहिं कम सां वियो हूंदुसि वरी इल्ज़ाम थो हणे।